अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त अॼु कराची जेको आहे अब्दुल्ला शाह गादी जी मज़ार ते पहुता आहियूं ऐं हीउ नज़ारो तव्हांखे ॾेखारियूं था। ॿाहिरि जो डुक जेको तव्हांखे ॾेखारियूं था इमाम शाह अहमद नूरानी सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह क़ादी नक्शबंदी चिश्ती ऐं हीउ साम्हूं तव्हांखे जेको आहे सो सैयद अब्दुल्ला शाह गादी जी दरगाह आहे जिते जेको आहे सूफ़ीज़म जो दर्स ॾिनो थो वञे। ऐं हिते जेको आहे कई पंहिंजे अहिड़ा अचनि था, पंहिंजी जेको दुआऊं ऐं पंहिंजूं मनतूं खणी था अचनि, उहे मनतूं उन्हनि जूं पूरियूं थियनि थियूं। तंहिंजे करे सूफ़ीज़म जेको आहे तमामु जेको आहे हज़ारे सालनि खां बर्पा आहे। तंहिं करे अचो त गॾिजी हिन सूफ़ीज़म खे ज़िंदा रखूं त जीअं जेको आहे सो हर सूफ़ीज़म सां मुहबत ऐं प्यार जो पाण जेको आहे सो भाईचारे जो पैगाम ॾियो। तंहिं करे अचो त पाण वरी जेको आहे सो पंहिंजो सफ़र अॻियां जारी रखंदासीं ऐं ॿी कंहिं जॻह ते पहुची वरी तव्हांखे ॿी का दरगाह विज़िट कराईंदासीं। तेसि ताणी ॾींदो मोहम्मद इसाक़ परियार ऐं ज़ोहेब अली परियार खे इजाज़त। असां सां गॾु पंहिंजो प्यारो दोस्त कमर मैसूर साहिब अॼु असांखे कंपनी ॾिनी आहे, जंहिं असांखे स्पेशली ही अब्दुल्ला शाह गादी जी दरगाह जेका विज़िट कराई आहे। ऐं साण थोरो मञा थो, महिरबानी साईं तव्हांजो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थिए। पाकिस्तान ज़िंदाबाद। थैंक यू, महिरबानी।